केरन सां रिझो कन रिहान अहिड़े ई उहञाण सैयद चई सुञ थी। हाय 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 हा किया मोहब्बत वई मुल्कमा जिथे कुर्ब कमाल हो उते ला न सा हमल चे हिन गाल जो कोन्हे सुध समा कोजो वरियो वा मानू सब मटजी विया कोजो वरियो वा मानू सब मटजी विया पुट न ओदो पी खे भेड़ो नाहे भाव जेके दम हणदा दोस्ती जो तह संगत मा वियो सा बहावदन बदकार जो तू आगा अर्ज अघा भरम लज हया शल दाता रखी हिन दौर में क़िबला मोहतरम 20 पेज हन जे पढ़ंदासीं तो 20 मिनट लगदा तहां जो हुक्म है मुख्तसर पढ़ो। सूरह इन्ना फतहना ला तादाद सूरह वाक़िअत ला तादाद दुआए गंजुल अर्श 5000 सूरह वस्समाए वतारिक ला तादाद आयतुल कुर्सी 131 मर्तबा सूरह मुल्क 1112 मर्तबा सलवात तुंजीना 31000 मर्तबा सूरह इखलास ला तादाद सूरह वाक़िअत ला तादाद दलाल खैरात 18 खत्मा दुरूद लखी दाद ला तादाद अहद नामो ला तादाद दुरूद करोड़ी ला तादाद दुरूद पद्मी ला तादाद दुरूद आरफीन ला तादाद अर्रहमान ला तादाद सूरह मुज़म्मिल 669 मर्तबा दुरूद ताज ला तादाद सुभान अल्लाह 3,45,000 मर्तबा नफल 314 मर्तबा अल्लाह मगफिरली ला तादाद या करीम ला तादाद या रहमान ला तादाद या अल्लाह ला तादाद अल्लाह समद 21,71,660 मर्तबा दुआए कदह मुअज़्ज़म ला तादाद मौला या अली ला तादाद दुरूद मुक़द्दस ला तादाद दुरूद अकबर ला तादाद जिक्र 6,20,072 मर्तबा बिस्मिल्लाह 20,07,950 मर्तबा कलमा तमजीद 7,000 नफल 24,042 कुल्ला शरीफ 3,40,915 मर्तबा सूरह फातिह 3200 दुरूद कुदसी 60 मर्तबा सूरह कहफ ला तादाद यासीन 5,377 मर्तबा सलवात ला तादाद 1,71,61,560 मर्तबा दुरूद माही 5,07,76 कुरान पाक जा खत्मा रोजा नम सुभान अल्लाह 5 पेज हन बराणी सब तहां जे हवाले आमीन आमीन मिया करीम रहीम रब संजा जो कुछ जमायत अल्लाह आमीन सब आमीन कई मिठा अल्लाह आमीन खुल्क ए खुशी सा अल्लाह आमीन मेहनत करे घरों पढ़ी करे खणी आया आहिनि उन जे विरदन वज़ाफ़न खे उन जे सलातन ख़त्मन दुरूदन खे पांजे बारगाह रहीम कबूल अता फरमा अल्लाह आमीन आमीन सब कुल कलम जा हदिया तोहफा फी सबीलिल्लाह पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे दरबार में अल्लाह आमीन पाण करीम जे सारे खानदान जे रूह मुबारक अल्लाह आमीन सय्यदना मुर्शिदना महबूब सुभानी गौस आज़म ऐं असांजा रहनुमा रहब असांजा मुर्शिद साईं हाजी दिल मुराद मियां नूर समीमी से रहमतुल्लाह अलैहि असांजा मुर्शिद अल्लाह आमीन साईं फैज़ मोहम्मद रहमतुल्लाह अलैहि सल्लम सारे खानदान सुनो शाह अब्दुल लतीफ़ सज्जद ऐं दादा जी दरबार में सुने कलंदर जे रूह के उनसां गॾु बख़्शीश अहले इस्लाम जा ख़िदमतगार जन पढ़ियो उन जे वालिदैन जे रूह के रसा सान 5 अल्लाह आमीन बेहिसाब जे मथा मेहरबानी फरमा आमीन
उनके वालदेन जे मथां ख़ासि मग़फ़िरत फरमाए। मुंहिंजा साईं सारी जमात जा नेक मक़सद दुनिया आख़िर जा आसानी सां पूरा अता फरमाए। मिनी जहान में इज़्ज़तूं लज़्ज़तूं अता फरमाए। बीमारनि खे कामिल शिफ़ा ॾे, दर्दमंदनि जा दर्द दूर अता फरमाए। कर्ज़दारनि जा दुनिया आख़िरत जा कर्ज़ लाह, मिणनी मर्ज़नि खां निजात अता फरमाए। मुंहिंजा साईं इन जमात खे मदीने जे दरबार जी हाज़िरी नसीब। मुंहिंजा साईं बेसमराह मिस्कीन, उनजे हाल खे ॼाणी थो, पर उनजे दिलि में दर्द आहे। उनजे दिलि में दर्द आहे, पर मिस्कीन हाल जे करे मुंहिंजा साईं नथा पहुची सघनि। उन्हनि खां ग़ैबी रिज़्क़ जी मदद फरमाए। तुंहिंजे हबीब, तुंहिंजे माशूक़, तुंहिंजे महबूब जे दरबार जी हाज़िरी नसीब थी। मुंहिंजा साईं जंहिंखे नरीलो औलाद न आहे, कोई भी उम्मीदां सारे आहिनि तुझे प्यारनि जे दरबार में, उन्हनि खे नरीलो औलाद अता फरमाए। मुंहिंजा साईं तुंहिंजी रहमत वसी आहे। मुंहिंजा साईं तुंहिंजी रहमत तमामु वसी आहे। हा मुंहिंजा साईं तुंहिंजी तमामु रहमत वसी आहे। उन्हनि खे डॉक्टरनि ते जवाब ॾिनो, पर तुंहिंजे दर तां जवाब न मिलंदो। मुंहिंजा मुंहिंजा करीम पंहिंजे हबीब जे सदके उन्हनि खे नरीलो साॼो औलाद अता फरमाए। मुंहिंजा साईं जेके कर्ज़दार आहिनि उन्हनि जा बि कर्ज़ लूण पाणी। मुंहिंजा साईं असां या मुस्लमान फ़लस्तीन मथां वॾो ज़ुल्म हली रहियो आहे। मुंहिंजा साईं वॾा जाबिर ऐं ज़ालिम उन सां ज़ुल्म करे रहिया आहिनि। चल उन्हनि जी बि मदद फरमा, उन सां ग़ैबी मदद कर। असांजे हुक्मराननि में बि गैरत पैदा कर, उनजी मदद कर। मुंहिंजा करीम तमामु मज़लूम थी कुसी रहिया आहिनि। उनजो एॾो वॾो दर्द फ़िराक आहे, ये नज़रुनि जे अॻियां थो अचे, हाँ फाटे थो। मुंहिंजा साईं मुंहिंजा महिरबान, तूं उनजी मदद फरमा। तूं मदद फरमा, तूं पंहिंजे ग़ैबी मदद अता फरमा। जीअं अबर बादशाह खे काबतुल्लाह लाइ शहीद करण लाइ आयो, अबाबीरनि जो लश्कर मोकिली। अल्लाह अकबर। शाह पथरी ही शाह उन जे मथां अज़ाब हो, ओलड़ गाह जे मिसल उन जी शिकिल बणिजी वई। मुंहिंजा साईं तूं त क़ादिर आहीं। ए मुंहिंजा करीम, तूं वधीक ताक़त रखंदड़। असांजे मुस्लमान जे मथां अज़ाब लाह, असांजे मुस्लमाननि में का गैरत ऐं जज़्बो पैदा कर। मुंहिंजा साईं इन फ़लस्तीनी मुस्लमाननि जे मथां रहम फरमा, ग़ैबी मदद फरमा। मुंहिंजा साईं पंहिंजे महबूब जे सदके महिरबान थी असांजी दुआनि खे बारगाह इलाही क़बूल अता फरमा। सल्लल्लाहु तआला अला खैर ख़ल्क़िही व नूर अर्शिही सय्यदना मुहम्मद व आलिही व अज़वाजिही व सहबिही बिरहमतिक। साईं दुआ फरमाए। साईं असदुल्लाह। अल्लाहु आमीन, अल्लाहु आमीन। अलीम मिठा नगर जरूर कहीं वञो। अल्लाहु आमीन। साईं जन दुआ था करन, आमीन कयो। माइक वेझी करवा। आमीन। माइक माइक। हर जान जे बचड़न जो खैर अता फरमा। या इलाहुल आलमीन पंधो कंदा उमेदा जन साईं संदा तिन संदा मतलब पूरा अता फरमा। या इलाहुल आलमीन हिन आस्थाने ते जेके साईं मीर जे आस्थाने ते आया आहिनि उन्हनि जो बेड़ा पार अता फरमा। साईं शाहबदीन खे खिज़र हयाती अता फरमा। साईं अली मुर्तज़ा जे कामयाबिन कोशिशुनि ते मेहरबानी अता फरमा, करम अता फरमाए। हिन दरबार जे दुश्मननि खे नाबूद निस्त अता फरमा। या इलाहुल आलमीन जिन जो अबो अमा ज़िंदा है तिन खे अदब करणी तौफीक अता फरमा। जिन जो अबो अमा हिन दुनिया में फ़ानी थी, या इलाहुल आलमीन उन्हनि जे मज़ारनि ते सभिनी खे वञण जी हिदायत अता फरमा। या इलाहुल आलमीन साईं मीर जे सदके जेके बे औलादी हिन तिन खे नेक नरीना साली औलाद अता फरमा। जेके बीमार हन तिन खे कामिला शिफ़ा अता फरमा। जेके बे रिज़्क़ हन तिन खे रिज़्क़ अता फरमा। जेके बेघर हन तिन खे घर अता फरमा। जेके मज़लूम जेलनि में कैद हन आज़ाद अता फरमा। या इलाहुल आलमीन जिन सां भेनरुनि सां भाइर रुठल हन उन्हनि खे हिदायत वारो अता फरमा। या इलाहुल आलमीन हिन आस्थाने आलिया ते आया हन
अज हिन आस्थाने आलिया जे सदके जिन जा नेक मकसदान पूरा अता फरमा अल्लाह सभिनी खे आमीन। मदीने पाक जी हाज़िरी नसीब अता फरमा आमीन। सभिनी खे काबतुल्लाह जी हाज़िरी नसीब अता फरमा अल्लाह सभिनी खे शोहदाए करबला जी हाज़िरी नसीब अता फरमा अल्लाह आमीन। या इलाहुल आलमीन अल फुकरा जे कामयाबिन कोशिशन खे ता क़यामत ताईं जारी सारी अता फरमा या इलाहुल आलमीन हिन साईं मीर जे दरबार खे साईं शाहदीन जे भाइरन आल औलाद खे ता क़यामत ताईं शाद आबाद अता फरमा या इलाहुल आलमीन बधी एको हिदायत वारो अता फरमा या इलाहुल आलमीन मुझे मुर्शिदन करीमन जे सदके रहबर मियां हाजी फैज़मन फकीर जे सदके सभिनी जा बेड़ा पार अता फरमा मुझे मौजूदा सजादा नशीन जे सदके बेड़ा पार अता फरमा हसनैन करीमैन जे सदके हजरत अम्मा सच्ची साईं जे झोलीअ जे सदके फलस्तीन जी मदद अता फरमा गरीबन मिस्कीन जी मदद अता फरमा या इलाहुल आलमीन असां जे पाकिस्तान हुक्मरान खे हिदायत वारो अता फरमा 57 मुल्कन खे गैरियतमंद मुसलमान अता फरमा हिदायत अता फरमा फलस्तीन जी मदद अता फरमा या इलाहुल आलमीन असां कमीनन बेकारन आजिजन गुनाहगारन जे हथन खे न ॾिस ए करीम रब असां जी तौबा ज़ारी कबूल मकबूल अता आमीन। फरमा या इलाहुल आलमीन हिन आस्थाने जे सदके सभिनी जा बेड़ा पार अता फरमा या इलाहुल आलमीन हिन आस्थाने जे सदके सभिनी खे ॾुखियो ॾींहुं न ॾेखारजां जिन जूं जेके जाइज़ मुरादूं हुन उहे पूरियूं अता फरमा जिन जूं न्याणियूं वेठियूं आहिनि सुठी जगह ते रिश्ता अता फरमा या इलाहुल आलमीन हिन आस्थाने आलिया जे सदके साईं दुलमुराद जे सदके साईं मीर जे सदके जिन जे दिल में गैर आहे वो गैर कढण जी हिदायत अता फरमा आमीन। या इलाहुल आलमीन असां जे दिलन खे साफ़ अता फरमा असां खे 5 वक्त नमाज पढ़णी तौफीक अता फरमा या इलाहुल आलमीन पंहिंजे हबीब जे सदके हबीब जे आल जे सदके साईं कारी अब्दुल बास्त खे कामयाब अता फरमा कामरानी अता फरमा या इलाहुल आलमीन फैज़ असां मुनवर अता फरमा या इलाहुल आलमीन हिन आस्थाने जे सदके असां सजी जमायत जे मथां मुर्शिदन करीमन जे सदके मुझे रहबर बाबा साईं जे सदके बेड़ा पार अता फरमाए सैयदो सादात जेके हिन आस्थाने ते आया हन महबूब हिनन सैयदन जे सदके हिनन आलमन जे सदके हिनन प्यारन जे सदके दुआऊं मुस्तजाब अता फरमा या इलाहुल आलमीन जिन जे लाइ भी साईं शाहदीन हथड़ा खया हन या इलाहुल आलमीन आज उन्हन के खाली न मोटाइजा खायल हन उन्हन जी झोलियूं भर जेकियूं अम्मियूं अदियूं भेनरूं भाइर अशी दाढ़ीअ वारा हाफ़िज़ कुरान सब आया हन या इलाहुल आलमीन उन्हन के आबाद अता फरमा या इलाहुल आलमीन सभिनी के पंहिंजे हबीब जे सदके पंहिंजे बच्चन खे कुरान पाक जी तालीम ॾियनि ऐं बुखारी मस्जिद खे आबाद कनि रब्बना आतिना फ़िद दुनिया हसनतन व फ़िल आख़िरत हसनतन व क़िना अज़ाबन नार व क़िना अज़ाबल क़ब्र व क़िना अज़ाबल हशर व क़िना अज़ाबल मीज़ान वदखुल मअल अबरार या अज़ीज़ या गफ़ार या रब्बल आलमीन इल्लल्लाह मुहम्मद रसूलुल्लाह।